में वॾो मर्तबो ॾिनो वियो आहे ऐं चङियुनि शयुनि जी भेट सोन सां कई वेंदी आहे। ऐं लतीफ़ सरकार पौरियतुनि जे हथनि खे सोन सारिका हथड़ा चयो आहे। ऐं लतीफ़ सरकार मारीअ जे सुर में बि ज़िक्र कयो आहे त इहे न मारनि रीत जेके सेण मटाइनि सोन ते, पखियुनि जी प्रीत माड़नि सीन मटाइनि। ऐं सरंदी वारा पंहिंजे सॼणनि खे सोन जी सूखड़ी मोकिलींदा आहिनि। शेक्सपियर सोन जो हवालो ॾींदे केॾी न वॾी ॻाल्हि ॿुधाई आहे। हर का चमकंदड़ शइ सोन नाहे हूंदी। ऐं सोन जे हवाले सां ॿी ॻाल्हि बि ॿुधी अथमि त बालक पिणु गुलनि सां भेटबो आहे ऐं जवानी सोन जहिड़ी सम्झी वेंदी आहे। असांजे सिंध जो नाले वारो सिंगर शमन अली मीरालीअ बि पंहिंजे महबूब खे सोन जहिड़ो चयो आहे। ऐं ॿुधूं त अॻिते हली हुन छा चयो आहे सॉन्ग में, सो तव्हां ई सॉन्ग ॿुधो। मुझो यार सजोई सोनुआ, मुझो यार सजोई सोनुआ, मुझो यार सजोई सोनुआ, मुझो यार सजोई सोनुआ। खोले वार त खुशबू शहर तो थे, खड़े नेड़ा त दिल ते असर तो थे। मुझो यार सजोई सदको रे मां त सभु तुंहिंजा फरमाइश गाना हलाया, छमन जो बि हलायो तव्हां। हा गो गानो जेको तूं चवंदी आहीं, ओ इहो कहिड़ो जेको चवंदी आहे इहो मूंखे यादि बि नथो बीहे। हा यासी ज़िंदगी इहो चवंदी, इहो वणंदो थी न। हल चङो, फोन थी अचे। हेलो हेलो, ड्यूटी ऑफिसर सर। तो नीलम जो प्रोग्राम ॿुधो? हा सर, सभु शेड्यूल नगमा हलाया अथई, मां हुनजी रिपोर्ट लिखां थो। न रिपोर्ट लिखण जी का बि ज़रूरत न आहे। मूं हुनजो पाण प्रोग्राम ॿुधो आहे। ऐं हा, अॼु खां पोइ हुन छोकिरीअ जी का बि रिपोर्ट न लिखी वेंदी। ओके 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 सर, पर जेकॾहिं ग़लती करे त बि? हा, ग़लती करण जे बावजूदि, छो त जंहिंजो नालो नीलम हुजे ऐं ॻाल्हियूं करे सोन जहिड़ियूं, हुनजी रिपोर्ट छा जी? ऐं हा ॿुध, जीअं ई प्रोग्राम करे अचे हुनखे मूं ॾांहुं मोकिलियो। ओके सर, ओके ओके, ख़ुदा हाफ़िज़। कुर्बान वञाए क़िस्म ते, माना इहे बि कम करणा पवंदा। बाक़ी टांडो बि वरी तूं त फ़क़ीर लाइ। न यार, असां इहो ग़लति आहे, असां इहो न करणु ॾींदासीं। मूं त उन ॾींहुं शौकत साहब खे घुराए चई छॾियो त महीने जा 20 ॾींहं प्रोग्राम में मूंखे तूं ॿुधण में अची। सर, तव्हां केॾा न सुठा ऐं मिठा आहियो। तूं मूंखे सर न चवंदी कर। हाय, मां पंहिंजे सरताज खे सर न चवां त बाक़ी छा चवां? हाँ त पोइ भले चओ सर। सर ॿुधायो न, एवॉर्ड भला कंहिंखे था ॾियो? एवॉर्ड? छाजा एवॉर्ड? सर, हो इस्लामाबाद में मुक़ाबले वारी तकरीब। हा, उन में भला तोखे एवॉर्ड खपे छा? तोखे यादि आहे त तो मूंखे छा चयो हो ऐं मूं तोखे छा चयो हो? सर, मूंखे एवॉर्ड त न खपे, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त। हा चओ, तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कंदुसि। सर, मां चाहियां पई त असांजे स्टेशन में कमु कंदड़ सभिनी कंपेरनि, सदाकारनि ऐं फ़नकारनि जा नाला मोकिलिया वञनि ऐं पोइ भले एवॉर्ड कंहिंखे बि मिले। ऐं इस्लामाबाद जी जूरी जंहिंखे बि मेरिट ते एवॉर्ड ॾिए उहो क़बूल आहे। पर मूं त नालनि जी फ़हरिस्त अॻुवाट मोकिले छॾी। हाणे हिन जी इहा ख़्वाहिश कीअं पूरी करियां? सर, छा पिया सोचो? छा मुंहिंजी तव्हां एतिरी बि ॻाल्हि न मञी थो? छो? इहा एतिरी नंढड़ी ख़्वाहिश? मूं त सम्झो पियो त तव्हीं मूंखां मुंहिंजी जान घुरंदो। हाय मुंहिंजा साईं, इहो मौक़ो बि तव्हांखे मां ज़रूरु ॾींदसि।
छा मतिलबु? मतिलबु बिल्कुलु साफ़ आहे। तव्हांजी जान घुरी मां पंहिंजी जान सां ॻंढे छॾींदमि। अच्छा जान, इहो मौक़ो जल्दी ॾियो न। हा हा, ज़रूरु मिलंदो तव्हांखे मुंहिंजी जान। थोरो इंतज़ार बि त कयो न, एॾी जल्दी बि सही न आहे का मिस्टर जान। इश्क छुपता नहीं छुपाने से, अब मैं आशिक हूँ ज़माने से। इश्क छुपता नहीं छुपाने से। सर ई छा था चओ? चरी तो के न तो चवां, सुम्हे रहे उन नोशीअ जी ॻाल्हि तो कयां। ॿिन्ही जी आशिकी चोट चढ़ी वई आहे, सिर्फ़ु असां ई रोलड़े में आहियूं। पर सर हूअ उर्दू स्पीकिंग आहे ऐं सुमेर सिंधी स्पीकिंग, इहो कीअं थींदो? करे चाते छा वरी कीअं थींदो? मुंहिंजो मतिलबु आहे शादी कीअं थींदी ॿिन्हिनि जी? अड़े चरी, प्यार पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो आहे। प्यार जी ताक़त सां का बि ताक़त मुक़ाबिलो नथी करे सघे। भला छो न थींदनि शादी? सुमेर जहिड़ो ख़ूबसूरत ऐं होशियारु छोकिरो पर नोशीअ जे ख़ानदान खे मिली सघंदो छा चरी? सर मूं त ॻाल्हि पे कई ऐं तव्हां मूंखे चरी चई छॾियो। चरी तोखे केरु चयो? हा चरी आहे छा? तोखे केरु चरी चवंदो? हा अव्हां त चयो हाणे। सफ़ा का ॿोड़ी आहे। चरी न चयो मैं, परी चयो मैं, परी। तूं त परी आहे परस्तान जी। ऐं सर अव्हां जिन आहियो हा न? कहिड़ी न किनी ॻाल्हि वरी। त हाणे प्रोग्राम कंदे या बस हली वञ न त हल। सुमेर खां पोइ मुंहिंजो प्रोग्राम आहे। हा बस उथ हल वञ प्रोग्राम खे तरतीब ॾे। हलो रोड कच हलो। ओके ओके, गुड नाइट, गुड बाय, टेक केयर।